अॼु न ॾिठो लाल त सुभाणे ई सही। दोस्तों हिकिड़ा मवाली कलंदर जो मेलो ॾिसण लाइ ॻोठां निकिता। वाट ते हिकिड़ो दायरो या मकान ॾिसी सलाह कयऊं त दायरे तां चिल्म फूक भरे पोइ हलजे त चङो। दायरे में आया त चिल्म जी थधी फूक बजाए चरस जी थधी मिठी फूक भरण जे लाइ दिलि सुरकियनि। चरस कढी सुल्फी भरे वेठा सर करण। 2-3 सुल्फियूं सर करे ढेर थी पिया। उहो ॾींहुं उते ई गुज़री वयनि। ॿिए ॾींहुं बि ॾाढा दुगाड़ा हयाऊं। लिंग लिंग आठिरजी पयनि। कलंदर त वयो खाइनि विसरी। संदन अहिड़ा हाल ॾिसी दायरे ते रहंदड़ मवालियुनि यादगिरी ॾियारण लाइ चयनि त लाल ते न वेंदव छा। यक आवाज़ थी चयऊं त अॼु न ॾिठो लाल त सुभाणे ई सही। दोस्तों इन जो मतिलब त सुस्त माण्हू अॼु जो कमु सुभाणे ते टारींदो आहे। अॼु जो कमु सुभाणे ते न टारजे। अॼु जो कमु अॼु ई कजे। कल करे सो आज करे सो अभी। दोस्तों उम्मीद कजे थी त ही पहाको बि अव्हांखे ज़रूर वणियो हूंदो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूर कंदव। अहिड़नि सुस्त दोस्तनि खे मेंशन करणु त बिल्कुलु न विसारजो। पेज फॉलो न कयो अथव त फॉलो बि कजो।